हाणे जंहिं नगरीअ में वेठा आहियूं असीं, अचो थोरो इन ॻाल्हि ते सोचूं। हिते कलंदर लाल शाहबाज़ आहे, हेॾे ॾखण शाह सदर साईं वेठो आहे। कलंदर लाल शाहबाज़ मरवंद मां आयो, मरवंदी सॾिजे थो, पर मशहूर कीअं आहे? सेवाणी शाहबाज़ कलंदर। जॾहिं सेवण खे सिंध खे पंहिंजो कई तॾहिं कलंदर थियो। कलंदर पाण खे मुहाजिर कोन छॾियो, कलंदर ॿाहिरि आयो हो, चई सिंध मुंहिंजी आहे, सिंध कलंदर करे छॾियो। शाह सदर लिखियारी ओ ॿार जो माण्हू हो, ही बंदो ॿार जो माण्हू आहे जो चीफ मिनिस्टर वेठो आहे। बाबा जे हिन खे ज़मीन खे पंहिंजो कंदो त तहीं कलंदर थी सघो था, वली थी सघो था, चीफ मिनिस्टर थी सघो था, प्राइम मिनिस्टर थी सघो था। भला जे ज़मीन खे पंहिंजो न कंदो, अञा ज़मीन खे धारियो सम्झंदो, पोइ मूंखे ख़बर कान थी पई तव्हांजो हशर छा थियणो आहे। उहा तारीख़ पाण ई फ़ैसिलो कंदी। असां हिन सिंध जा माण्हू